बाबा पहिरियों मंगो त सवाल ई घुरायो हेड़े मोतबर अतां सामानी डू मंझाना घेना आयूं हिकड़ा सुवाली विला जोड़ू जातियो पोड़ा खगा चिभड़ पी वेसी अरे मां तो अंग रुको ना भला पैसनि ते ॾियो पैसा ते खोड़ चुप कर 2 मिनट सबर कर दिंता पई हां पिया फाट तई अरे हथला गिरा के जाम बैठा है हल लाइन वाली देर करनी का अरे वाह दादे वे हो चाहते थी अरे तच तेरी कहानी का 2 मिनट सबर कर मैं तक खा तो सही बाबा मिले वठी अरे जे सही आ त हाणे मंगे में त चुको बि कोन बचो आहे ये 4 कोपा उहे बि तूं पी वई पाड़न पटिया छा रेच बर चाह न बची त खैर भला बसंती त खबर पई न बीता झट चार कर खंदऊ देर के दिए अरे वाह दादे वे हो चाहते थी अरे बाबा वे हो चाहते थी बाबा मिले वठी न बाबा होटल वारो इन भागवा ये बच्चे भागे के अरे भेड़ा ने भागा तो जाने ये पैर होंदा ते कोई गिरा कोन वेंदो मेकू खबर आई असानी त असली भी कान टासी अरे तो हेरे वे तो मां सोचा था अरे एड़ो हथ हूंदी त पोइ काॾो ठहंदई अरे हल वे रे चाहे तो उठाए मत पर ने भागो भेसा दूध है पिला दूध पति मूसा खान भी ॻाल्हियुनि लाइ राज़ी थी वियो आहे वॾा बाबा लॻंदा कोन्हे पिया त सालू कूं ॻाल्हियां च माफ़ करे मूसा खान उधर ते इन खां सवाइ मूसा खान वटि ॿियो को चारो ई कोन्हे सालूअ खे माफ़ करणो पवंदुसि बाबा साईं असां ते ॾाढो ज़ुल्म थियो आहे ॻाल्हियुनि दौरान असां तरफ़ां कुझु लको हणी वञिजो बाबा जॾहिं सभु धुरियूं गॾु वेहनि थियूं त उते कूड़ ऐं सच थी वेंदो बाबा साईं मूसा खान सां ते गोॾा ॿधी चढ़ी वेंदो ऐं मुंहिंजे हर कोई एतबार कंदो बाबा साईं हू मिसकिन जी ॻाल्हि ते केरु एतबार कंदो सालूअ सां वेठा आहियूं तोसां नाइंसाफ़ी थियणु कोन ॾींदासीं बेफ़िक्र थी रहो बाबा घबराए न असां तोसां गॾु आहियूं वॾा बाबा मूसा खान वॾा नागा खाधले नागा ओधर ते ॾिसो हाणे उहो वक़्तु नाहे रहियो जो मूसा खान कंहिं मथां ज़ुल्म करे हर हिकु सां इंसाफ़ थींदो बाबा साईं कॾहिं थी इहे ॻाल्हियूं थियनि डीएसपी कॉल कई हुई त सभु धुरियूं हुन वटि अचण लाइ मुतफ़िक़ आहिनि बसि सिर्फ़ु जाइ जो तयन करणो आहे ऐं पोइ सभु धुरियूं ते गॾु थींदियूं अदालत तव्हां रखो डीएसपी मथां ज़ोर जेके ॻाल्हियूं थियनि उहे असांजी उताक ते थियनि न हाकिम खान न डीएसपी चए थो त मूसा खान असांजी उताक ते न ईंदो छो त हू सम्झे थो त असां धुर आहियूं बाबा साईं हिन वक़्तु सभई हिक ॿिए सां टकरियल आहिनि पोइ कहिड़ी जॻह ते ॻाल्हियूं थींदियूं थी सघे थो त ॻाल्हियूं बहादुर खान जी उताक ते थियनि भली ॻाल्हियूं जिते बि थियनि असांजे मथां को बि फ़र्क़ु न पवंदो पहले मुंहिंजी पारत विच में हथ न कढिजो बाबा साईं कहिड़ा मल पिया विरदी जो हथ न कढो ॻाल्हि घाटे खां चढ़ियल इहो दर ते चढ़ियल बेफ़िक्र थी सालो परेशान न थी बाबा दिलावर खान तो संग गॾु आहे जे तोखे पनाह ॾिनी आहे त आख़िरी दम ताईं तुंहिंजो साथ बि ॾिबो गणो मिलियो न खेरला काॾे वियो खेरला चवण बाद घणो वक़्तु थी वियो आहे ख़बर न आहे दलाए कॾहिं हली वियो आहे किथे
पना जी फूक त नथी वए अलाह ख़ैर कंदुसि। मजू चकर ज़िंदा हुजे हा न त घर ज़रूर अचे हा। ॿियो ठिकाणो बि अथसि। किथे? आहे हिकु दरगाह। ओॾां हलणो पवंदो छा? खिरल जांच कयूं था, मतां मिली वञे त पोइ हलण जी कर, हिते बि वक़्तु न विझा। अॼु राति सोढे जी अचण जी तारीख़ आहे। पैसनि लाइ ईंदो। जेकॾहिं दिलावर ख़ान खे ख़बर पइजी थी वञे त पोइ रहमत जे खून जो इल्ज़ाम बि मुंहिंजे मथां ईंदो। हिन वक़्तु दिलावर खे शक सोनीअ मथां आहे। जे दिलावर खे ख़बर पइजी वई न त मुंहिंजी इज़त मिटीअ में मिली वेंदी। छा कयां? जे मां ॿाहिरि न निकितमि त सोडो वापसि हलियो वेंदो। न ईअं मां पंहिंजे भाउ खे ना उमेद मोटण न ॾींदसि। हू उमेद सारे मोॾे अचे थो। मां राति उन सां ज़रूरु मिलंदसि। छा पई सोचे? छा? मूं चयो कहिड़नि सोचनि में गुम आहे? हा तुंहिंजे बारे में ई सोचां पई। मुंहिंजे बारे में? इहो ई सोचां पई त अल्लाह साईं तोखे पंहिंजो ख़ैर सां घर मोकिले। इहा त दुआ मूं लाइ न घुर। छो? तूं वापसि वञणु नथी चाहीं छा? हाणे मुंहिंजी इज़त उते कॾहिं बि न थींदी। दादली, उहो तुंहिंजो घर आहे। अहिड़े घर खे बाहि ॾियां जेको मुंहिंजो सिर घुरे। पोइ इहा जबर जहिड़ी ज़िंदगी कीअं गुज़ारींदीअ? बसि तूं इहा दुआ कर त मूंसां खां मूंखे तलाक थिए। छा? तलाक? हा, तलाक। दादली, तलाक खां पोइ तुंहिंजी ज़िंदगी छा रहंदी? खणी जे तलाक खां पोइ मथे कंधु खणी न रही सघंदसि, पर हिन मूसा जे अज़ाब खां त जान छुटी वेंदी। छा मूसा तुंहिंजे मथां एॾा ज़ुल्म कंदो हुयो छा? सकीना, तव्हां ख़ुशनसीब आहियो जो तव्हांखे दिलावर ख़ान जहिड़ो साबरीन मुड़ुसु मिलियो आहे। जेकॾहिं तव्हांखे बि मूसा ख़ान वांगुरु ज़ालिम मुड़ुसु मिले हा त तव्हां हिन घर में वॾे वादे हिकु लफ़्ज़ बि न ॻाल्हाए सघो हा। अलाह पनाह ॾींदो अहिड़े मुड़ुस खां। तॾहिं त चवां थी त दुआ घुर मूसा जी ऐं मुंहिंजी तलाक थिए त जीअं मां सुख सां साहु खणी सघां। जे मुंहिंजी दुआ तुंहिंजे कम थी अचे त मां तुंहिंजी भलाई लाइ दुआ घुरंदसि ऐं उहे ॻाल्हियूं थियनि जंहिंमें तुंहिंजी भलाई हुजे। आमीन। वतार समझा तो त खेरल तुंहिंजा पैसा खाई। हालार खान जा पैसा खाइण एतिरा सवला कोन। पर अञा ताईं त कुझु बि न कई। हकीम, ढर कई अथई, पर कुझु न कुझु कंदो ज़रूर। हो न करे ज़रा कन छिकियोसे। छा थियो बादशाह? जांच कर हकीम, जांच करे ॾिस त इहो खैरल किथे आहे। बादशाह, हाणे खेरल असां सां आसानी सां न मिलंदो। कुझु ॾींहं इंतज़ारु कयो। हकीम, मां चाहियां थो त ॻाल्हियुनि थियण खां पहिरियां खैरल बहादुर ख़ान जो कमु तमामु करे छॾे। ॻाल्हियुनि थियण खां पोइ जेकॾहिं खेरल इहो कमु करे थो त असांजे मथां को बि फ़र्क़ु न पवंदो। हकीम, थी सघे थो त ॻाल्हियुनि वक़्तु DSP विच ते भलो साईं रखी ऐं पोइ ॻाल्हियूं कराए। बादशाह, जेकॾहिं इहो कमु थिए थो त पोइ बयानो खेरल खे वापसि वठणो पवंदो। हकीम, जेकॾहिं ॻाल्हियुनि खां पहिरियां खैरल बहादुर ख़ान खे ख़तमु करे थो त ठीकु आहे, न त पोइ बयानो वापसि वठणो पवंदो। ये ख़बर खैरल जी ख़बर पई? न बाबाला साईं,
ख़बर ई कान थी पए त कहिड़ी बिर में लिकी वियो। मोबाइल ही बंद आने भाई। बाबल साईं कम त ख़ैर जो हुयुसि न। हाँ बालू, खैरल मिले तो खैरल के रोके छॾियूं त तकड़ो कदम न खणे, छो त ॻाल्हियूं थियनि पियूं। थी सघे तो वो त ॻाल्हियुनि में ठही वञूं। जेकॾहिं ख़ैरल हालार ख़ान खे ॻाल्हियुनि खां अॻु क़त्ल करे थो न बालू न, मां ये बेगुनाह कंहिंजो भी खून वहाण नथो चाहियां। जेकॾहिं हालार खान पाण ॻाल्हियुनि जी ख़िलाफ़ वर्जी न करे हा ऐं मुंहिंजे मथां ॿीहर हमलो न कराए हा न, त मां हालार जे मौत जो बयानो हरगिज़ न ॾियां। बाबा साईं घणी तव्हां ॻाल्हियूं करे हालार खान ऐं तव्हां हिकु थी बि वञो न, पर इहो हालार खान दिलि मां गैर कढंदो ई कोन। हालार खान पंहिंजी दिलि मां गैर कढे थो या न, उन्ही सां मुंहिंजो को बि मतिलबु नाहे। जेकॾहिं मूं बि हालार जियां पंहिंजी दिलि में पलीताइप रखी त मूं में ऐं हालार में कहिड़ो फ़र्क़ु रहंदो बालू? तव्हांजो इहे चङायूं ई तव्हांजे गीचीअ में पहुतियूं। बस बालू बस, हाणे जेको तोखे कुझु चयो आहे उहो वञी कर। मूंसां चङायूं विढ़नि या बुरायूं, पर मुंहिंजी दिलि में कंहिंजे लाइ बि बुग़्ज़ न हूंदो ऐं ना ई मां पंहिंजी दिलि में इहा पलीताइप रखां। भला सालू तो जाबा शी मरे रब न चरे जे चरे ओ फट मरे। बाबा मां सम्झांदी त मूसा खे माती तू ई ॾींदे। अम्मा हाणे त चारई चङा हिकु जॻह ते गॾु थियनि था। छा उन मां असांखे को फ़ाइदो मिलंदो? अम्मा सभिनि चङनि जे मुंहं ते मूसा ख़ान पंहिंजी इज़त खे बरक़रार रखण जे लाइ कुझु ॻाल्हियूं लिकाईंदो ऐं उन जो फ़ाइदो बि असांखे मिलंदो। बाबा कीअं बि करे कोशिशि कजांइ त जीअं मूसा ख़ान मूंखे तलाक ॾे। अम्मा हाणे मूसा ख़ान तोखे तलाक ज़रूरु ॾींदो, तोखे वठी वञी पंहिंजी मौत खे दावत ॾिनी अथसि छा? बाबा मूंखे हितां वापसि वठी वञी हवेली रहंदो कोन, बाक़ी मूंखे मारण जे लाइ ज़ोर लाहींदो त हितां वापसि वठी वञासि। अम्मा सालू अञा मुओ कोन्हे जो मूसा ख़ान तोखे हितां वठी वेंदो। बाबा जेकॾहिं हिते चैन चङनि इहो फ़ैसिलो कयो त मूंखे मूसा हवाले कयो वञे। चैन चङनि सां गॾु DSP साहब बि हूंदो ऐं असां सां हुते ईअं नाइंसाफ़ी न थींदी। बाबा पोइ बि चङा चङनि जो ई पासो वठंदा। जेकॾहिं बाबा ईअं हुजे हा न त दिलावर ख़ान असांखे कॾहिं बि पनाह न ॾे हा। अम्मा अम्मा तूं परेशान न थी, ॾुख बि न कर। मूसा ख़ान तुंहिंजे ॿार खे बि तओ न ॾींदो, मूसा ख़ान सां मां ॻोल्हींदुसि मां। मूसा अॼु ज़िंदगीअ में मां पहिरियों दफ़ो तोखे एतिरी सोच में गुम ऐं परेशान ॾिठो आहे। छा ॻाल्हि आहे? ज़ीनत, तोखे यादि आहे
सालू चयो त दादरी उम्मीद सां आहे। हाँ हाँ मूंखे ख़बर आहे त दादली तुंहिंजे ॿार जी माउ थियण वारी आहे। दादली जे पेट में ॿार आहे ऐं उहो मुंहिंजो वारिस आहे। जेको गैर मर्द हवेलीअ में अचे थो किथे हिन ॾाइण जो त हुन सां को चक्कर न आहे। जेकॾहिं ईअं आहे त पोइ मूं रहमत जो नाहक खून कयो।
कुछ कया किथे न न न न खुदा ही न कदो खुदा ही न कदो कुछ चक्कर हिन जो कैसा हूंदो खुदा न कदो ही नथी करे सघे।